जिले कंबर शहदाद कोट ब्यूरो चीफ कुर्बान अली चन्ना जी रिपोर्ट मुताबिक पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जे सदर मोहतरम जनाब निसार अहमद खोड़ो साहब जे हुकुम ते पीटीआई हुकूमत पारां सिंध सां नाजायज़ सिंध के पंहिंजे हिस्से जो पानी न ॾियण, गैस बिजली जी लोड शेडिंग ऐं महांगाई खिलाफ पाकिस्तान पीपल्स पार्टी जिले कंबर शहदाद कोट जे सदर मोहतरम हाजी कमरदीन गोपांग साहब जी अगवानी में एहतजाजी धरणो सिटी ऑफिस भुट्टो चौक कंबर में हयो वियो। उन मौके ते जिले सदर मोहतरम हाजी कमरदीन गोपांग साहब पीपल्स पार्टी कंबर सिटी सदर मोहम्मद लियाकत अली गोपांग साहब तालकन सुदूर ऐं ॿियनि अॻवाननि धरणे खे ख़िताब कंदे चयो त नाअहल नियाज़ी हुकूमत सिंध जे हिस्से जो पाणी रोके सिंध जे ज़मीननि खे बंजर बणाइण जी नापाक कोशिश करे रहियो आहे। धरणे में मुतालबो कयो वियो त जेकॾहिं सिंध सां पाणी खोट, गैस ऐं बिजली जी लोड शेडिंग खिलाफ कमू शहीद ते धरणो हयो वेंदो। बाद में जिले सदर जी अगवानी में प्रेस क्लब ताईं एहतजाजी मुज़ाहिरो कयो। धरणे में पीपी जे एमएनए नवाबजादा मीर आमिर अली खान जो फर्जंद मीर जरीन खान मक्सी साहब, पीपी जनरल सेक्रेटरी डॉक्टर इकबाल यूसुफ ब्रोही ऐं मुख्तलिफ तालकनि सिटन जे सदूर जनरल सेक्रेटरी तमाम जिले तंजीमुनि जे उहदेदारनि साहिबान, पार्टी जे साबिक़ा उहदेदार साहिबान, वर्करनि, हमदर्दनि ऐं कंबर शहदाद कोट जिले जे बाशर अवाम रैली ऐं धरणे में शिरकत कई।